जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहा महोत्सव की समस्त सिंधी समाज को करोड़ करोड़ बधाइयाँ अमित पिंजानी की तरफ से, जो सदैव आपकी सेवा में तत्पर हैं। सत्यम रेफ्रिजरेशन, धमतरी, छत्तीसगढ़ से। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर मुंगेलीअ जी आहे। हर साल श्री गणेश चतुर्थीअ ते मुंगेली छत्तीसगढ़ में सिंधु युवा गणेशोत्सव पारां श्री गणेश भगवान जी मूर्त स्थापना करे श्री गणेश भगवान जी ऐं असांजे इष्ट देव साईं झूलेलाल जी पूजा अर्चना ऐं पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में आरती करे भोग लॻाए सॼे सिंधी समाज खे ॾाढी ख़ुशी थी। सिंधु युवा गणेशोत्सव समिति पारां इहा ई प्रार्थना ऐं विनती आहे त असांजे सॼे सिंधी समाज ऐं शहर ऐं घर में श्री गणेश भगवान जी प्रतिमा ऐं गॾोगॾु श्री झूलेलाल साईं जी स्थापना कजे ऐं सॼी सिक श्रद्धा सां आरती कजे ऐं अरदास करे पाण में एकता जुगो जुग असांजी सिंधी मातृभाषा कायम रहे ऐं श्री गणेश भगवान जी साईं झूलेलाल जी महिरबानी बणी रहे। सॼे सिंधी समाज जी इहा ई आशा आहे। मुंगेलीअ जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधी भाषा में ख़बरूं ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।